मेलो अची वियो, पूरो साल गुज़रियो, मेलो भी अची वियो। हाणे ते वॾी मौज थींदी, ऐशा थींदियूं, बाज़ारां मिठाइयूं, झूला, नंढनि ॿारनि वारा खिलौना। वाह रे वाह मोगा। पर यार मोगा, जेब में त रुपयो ई कोन्हे, घर वारा कंजूस आहिनि, रुपयो ई कोन्हे ने ॾिनो। हाणे मां कीअं करां? कुछ भी करे यो मेलो घुमणो आ। पैसा हूंदा त मेलो घुमदुमि, शैतानी खोपड़ी घुमाए ॾिसां। हाँ, आइडियो अची वियो। निभागी बीत सही, ब्रेक ही कोन थस, छा करूं? हाणे लां कीअं? किताबां वठदा हो कबाड़ में? हाँ दा वठदा हूं। 600 रुपया थींदा ही। अदा 600 रुपयो दे बस। हाँ साईं 600 रुपया। किन्नी औलाद अची वई। हेडे हेडे एक मिनट हेडे। स्कूल का गुस्सा है छा? ना बाबा साईं, मुते शक ना करे ना, मां गोसड़ू शागिर्द ना आहियां। दरअसल ॻाल्हि इहा त उस्ताद अॼु स्कूल खां जल्दी मोकल करे छॾी, तॾहिं वक़्ती घर मोटी आयो आहियां। अच मूंसां कम ते हल पुट मोगा। ना बाबा साईं, 12 छोकरा बीठा आहिनि, चवंदा आहिनि त अच रांदि कयूं। अबड़े पियूं सां नाफरमानी करी थो। रांदि ते वञण ॾियो, ईअं ना कयो। रांदि ते वञ, इनखां पहले मुंहिंजूं 3 शर्तां थी। ॿुधायो। गाह कुतिर में कटणो थी, 4 में हिन खे गाह खरेणो थी, 4 में हिन खे पानी पियारणो थी। ठीक आ बाबा साईं, 3 शर्तां मां मञियूं, मांखे वञण ॾियो। ठीक आ, तूं वञ। ही किताबनि जो एहतराम नथो करे त स्कूल छा पढ़दो हूंदो? मोगा मोगा। वरी छा थियो बाबा? अबड़े ही ॿीहर किताबूं भी सटे छॾियूं ऐं साइकिल भी सटे छॾियई। बाबा साईं गलती थी वई। हिन चंडरी औलाद मुंहिंजो मीटर ही फेरे छॾियो आहे। थेलो हल्को लॻे थो, ॾिसांसि तो चेक करांसि। हिन बैग में ना किताबूं आहिनि, ना ही कापियूं आहिनि ऐं ना ही वरी पेन आ। बाक़ी हे स्कूल छा करण वेंदो आ, इंजी मां लिट्रेशन कयां थो। तैयारी करे हलियो भी वियो हराम खोर। मां त पंहिंजे कम सां वञा। झूले ते चढ़णो झूले ते पैसा लगदा भाऊ। पैसा खोड़ साईं, अचे 100 रुपयो। अचो अचो अचो, अचे 500 हाणे खोड़ दे खवा। हे बस ईअं ही हलदो, मांजा पैसा न विञा, तेज हला। ओए 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 आस्ते। पैसो खत्म थियो। तव्हां खां वठता अथसि पैसा? तव्हां भी मांजन पैसनि सां। मांखे चक्कर था अचनि यार। पैसा 1000 रुपयो। दुकान वारा वारो कर, खीर जो प्यालो भरे दे, आपा जलेबियूं ठा। पैसा त दे। हाज़ुर पैसा भगो कोन थो वञा। हे वठ भाऊ पैसा 1000 रुपयो। छा थियो? हां पैसा त निकलन। हे वठ हल निकर। वडी चा सची वई। पुट मोगा। जी बाबा साईं। अबोड़े अलड़े आए। ना ही तुझे बैग में किताबां आहिनि, ना ही कापियूं, ना ही पेन। बाक़ी स्कूल छा करण वेंदो आ? उस्ताद मांखे चयो आ, तो जो दिमाग थी वियो तेज, हाणे तोखे इम्तिहान ॾियण जी का ज़रूरत नाहे। उस्ताद मांखे मथी क्लास में दाखिल करे छॾियो आ। हाणे उस्ताद साहब चवे थो मथी क्लास जूं किताबां ऐं कापियूं वठी आ। शाबाश पुट मोगा शाबाश। मथी क्लास जे लाइ मांखे पैसा त ॾियो न, मां किताबां आणा। जी बचड़ा, मां ॾियां थो मुंहिंजा बचड़ा। अच्छा ही वठ 3000 रुपया। हे दरअसल में ही जो 4 जा पैसा हुया, थोड़ा आहिनि या घणा? बाबा साईं, इन 3000 रुपयनि सां मांजूं किताबूं ऐं पेनूं अची वेंदियूं। खोड़ आहिनि पैसा। हा हा, वॾी लय थी वई। हाणे वरी झूलनि ते तो झूला झूटा, मज़ा थी विया। हराम खोर, मुंहिंजे खून पसीने जा पैसा झूलनि ते तो हराम करी। मोगे जी मार ख़बर न चार।